जावेद, मां हाशिम थो ॻाल्हायां। जी हाशिम भाउ। जावेद, जांच करे ॿुधाए त दरिया ख़ान वटि शमीर आयो आहे छा? हाशिम भाउ, मां शमीर खान खे कीअं सुञाणींदुसि? जावेद, भला एतिरी त जांच करे सघीं थो न त दरिया ख़ान जी ओताक ते को नओं माण्हू आयो आहे छा? हा, इहा ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, 10 मिंटनि खां पोइ वरी मां तोखे फोन कयां थो। छा थियो हाशिम भाउ? दिलावर, जावेद शमीर खे सुञाणे ई कोन थो। पोइ हली था हुन रस्ते ते बीहूं जेको दरिया ख़ान जे ॻोठ थो वञे। हा, ईअं ठीकु आहे। दरिया ख़ान मूंखे ॿुधाईंदा त हिते मूंखे कहिड़े मक़सद लाइ घुरायो अथव? शमीर खान मुंहिंजो को बि मक़सदु कोन्हे, बस मिड़ई तोसां कचहरी करणी हुई। अच्छा, खैर ॾियो हालवाल। शमीर खान, मां तोखे सिर्फ़ एतिरो यादि ॾियारणु थो चाहियां त तव्हांजी समूरी मिल्कियत ते इहो सरदार शाह ज़मान कब्ज़ो कयो वेठो आहे। तव्हांजे सॼे ख़ानदान खे सरदार शाह ज़मान तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। पोइ बि तव्हीं ख़ामोश थी वेठा आहियो। छो? दरिया ख़ान, तूं चवण छा थो चाहीं? शमीर खान, शायदि तोखे ख़बर न आहे, तूं नंढो आहीं, पर इन हक़ीक़त जी मूंखे सॼी ख़बर आहे त शाह ज़मान तव्हांखे कीअं बर्बाद कयो। दरिया ख़ान, बाबा साईं पंहिंजी ज़मीन विकिणी चाचा साईं खे ॾिनी। न शमीर खान, इहा सॼी साज़िश शाह ज़मान खान जी हुई। असल में इहा पग तुंहिंजे फरियाद पीउ जी हुई, जेका सरदारीअ जी पग तुंहिंजे पीउ खां पोइ तुंहिंजे सिर ते अचणी हुई। पर सरदार शाह ज़मान वॾी चालाकीअ सां अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं जो तव्हांजी सॼी ज़मीन भुॻड़नि जे पुठिते तुंहिंजे पीउ खां ख़रीद कंदो वियो। छा? इहा त वाकई मूंखे ख़बर न आहे। त पोइ ॿुध, मां तोखे ॿुधाइण थो चाहियां, हिन समाज में ईअं थींदो रहियो आहे त मिल्कियतुनि जे ख़ातिर भाउ भाउ जो दुश्मन बणिजी वेंदो आहे। ऐं इन सरदार शाह ज़मान मिल्कियत जी लालच में अची तुंहिंजे पीउ खे नशे जो आदी बनाए छॾियो। हिकु त तव्हांजे हिसे जी ज़मीन बि फबायो ऐं सरदारीअ जी पग बि खसे वियो। ऐं वरी उपतो तव्हांजे मथां इल्ज़ाम हणंदो रहियो त तव्हां पंहिंजी मिल्कियत पाण ई बर्बाद करे छॾी आहे। ईअं नथो थी सघे। दरिया ख़ान, इहो निसोरो कूड़ आहे। शमीर खान, या सोराना ॻाल्हि सच आहे। जेकॾहिं तोखे एतबार नथो अचे न त तूं वञी पंहिंजे मामनि खां पुछ त तव्हांजो हक़ीक़ी दुश्मन सरदार शाह ज़मान खान ई आहे। ख़ैर आहे दरिया ख़ान, अॻे पोइ इहा मिल्कियत मूंखे ई मिलणी आहे, छो त मां चाचे शाह ज़मान जी धीअ जो मंगेदो आहियां। शमीर खान, तोखे या भुला सरदार शाह ज़मान तोखे पंहिंजी धीअ जो संग कॾहिं बि कोन ॾींदो। बाक़ी हा, तूं चाहीं त मां तुंहिंजी मदद करे सघां थो, भले सोचे समझे पोइ जवाब ॾिजांइ। ठीकु आहे दरिया ख़ान, हाणे मूंखे इजाज़त। ठीकु आहे शमीर खान,
मूंखे तुझे जवाब जो इंतजार रहंदो आहे। कुनल कुनल जी रईस। बाबा शमीर खान खे गाॾीअ ते छॾे अचो। हाज़िर रईस। लड़े सरदार है फिर बाबा। जानू केर मुड़सो छा तो मुड़स जी ॾिया हुई? शमीर खान बुधो थई न कहिड़ो शमीर खान? यो शमीर खान थई सरदार शाहजमा जो भाइटियो। दुश्मन भाइटियो हिते छा पियो करे? तव्हां हुनखे ज़िंदा छॾे ॾिनो? दरिया रेस दरिया खान जो दोस्त आ। हाँ पर यार मुंहिंजो छा, मां हाणे घर थो हलां। माशाल्लाह ठीक आ। शायद छा ये तो शमीर जी सरदार साईं हाशिम पियो ॻाल्हायां। सरदार साईं बेगे जी ॻाल्हि सची आहे। शमीर खान खे असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। दरिया खान जे ॻोठां अचे पियो। बाबल साईं उतां बि जावेद जांच करे ॿुधायो आहे। जी सरदार साईं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भलिया खान हाशिम किथे आहे? हाशिम हूंदो सरदार जो ताज ते। भलिया अवां इहो सुठो नथा कयो। पराई ज़ाल खे नाहक बंदि कयूं वेठा आहियो। छा पियो ॻाल्हाए? कंहिंजी ज़ाल कंहिंजे बंद में आहे? भलिया एॾो मासूमड़ो न थी। तूं शमू जी ज़ाल आलिया खे नाहक बंदि कयूं वेठो आहीं। इहो कानून में ॾोह आहे। तुंहिंजो भलो इन में आहे त आलिया खे जल्दी वापसि कर, न त अहिड़ो केस ठोकींदो माए सॼी उमिरि पियो शुनवायूं खाईंदे। तूं छा केस ठोकींदे सूबेदार साहब? तुंहिंजो कानून तो वटि हलंदो हूंदो। ही सरदार शाह ज़मान जी जागीर आहे। हिते सिर्फ़ सरदार शाह ज़मान जो हुकुम हलंदो। असांजो कानून
ऐं असांजो मुहाफ़िज़ सरदार शाह ज़मान आहे। या भुल अथई कुराड़ा, कानून रियासत जो आहे। ये रियासत सरदार शाह ज़मान जी आहे। उन जे कानून में पी पंहिंजी धीउ खे पंहिंजे घर में रहाए सघे थो। इहो को ॾोह न आहे। तूं 4 ॾोकर शमो खां वठी मूंखे धमकाइण आयो आहीं। भलियो कंहिंजे धमकियुनि में अचण वारो न आहे। सूबेदार साहब, भलिया मां तोखे इज़त सां सम्झायां थो। शमू जी घरवारी जल्दी वापस कयो, न त अटाला अहलकारनि जा वठी घर ते अहिड़ो रेड कंदोसि आहे जो सॼी उमिरि यादि कंदे। सूबेदार हाशिम जो भाउ आहियां। ख़बर अथई हाशिम केरु आहे? हाशिम ख़ान सरदार शाह ज़मान जी सॼी बांह अथई ऐं इहो ताक़त हाशिम ख़ान जी अथई। तूं त छा, पर तुंहिंजे आला ऑफिसरनि में ताक़त न आहे हाशिम जे घर ते छापो हणी सघनि। इन जो मतिलबु त तोखे प्यार जी ॿोली सम्झ में नथी अचे। सूबेदार तूं बि प्यार जी ॿोली सम्झण जी कोशिश कर। ठीकु आहे भलिया, मां हाणे वञा थो, पर जल्दी वापसि ईंदुसि ऐं पंहिंजी पूरी तयारी सां। बाबा साईं, तव्हां छा था सम्झो त शामिर खान असांजी मदद कंदो या न? फिलहाल तो कुछ चई नथो सघे, पर उम्मीद तमाम वॾी आहे। लॻे थो त शमीर खान असांजी ॻाल्हियुनि में अची वेंदो। पर जे न आयो त पोइ बि असां जूड़ियूं पाए घर में वेही कोन रहंदासीं, कंदासीं दूबदू मुक़ाबिलो। ओ आर्या, बहादुर खान, तूं छा थो सम्झी? छा थो सम्झी त असांजे अंदर जा फट छुटी विया आहिनि। ओ सरदार शाह ज़मान बादशाह थो पियो घुमे, ॼण मुंहिंजे हियाव ते हुन थो पियो ॾे। कॉलर में हथ विधो, मां हुनजे इच्छीअ में हथ विझंदुसि। भला जे तव्हांखे एॾी तकड़ आहे त वलर हमरान जो वठी सरदार शाह ज़मान जे ॻोठ में कयूं था धमाको, पोइ भली छो न असांखे शिकस्त मिले। सरदार शाह ज़मान खे ख़बर त पवंदी न त दरिया ख़ान माठ कयो न आहे वेठो। ऐं आसपास जे चङनि मुड़सनि खे बि ख़बर पई त दरिया ख़ान सरदार शाह ज़मान सां छेड़ो पिंडियूं वेठो आहे। न न न, तकड़ न कबी। हाणे हमलो अहिड़ो कबो जो दुनिया वाह करे। सरदार शाह ज़मान खे ख़बर पई। आओ बेली, दरिया ख़ान बि का शइ। रईस, मां बि इहो ई थो चाहियां त सोचे सम्झी हिन सरदार शाह ज़मान खे अहिड़ो धकणूं जो कलवाड़ा ई फिरी वञनि। हा शमो, इन्हीअ करे त मां सरदार शाह ज़मान जा माण्हू ख़रीद पियो कयां त जीअं सरदार शाह ज़मान खे कमज़ोर करे सघां। सही आहे बाबा साईं, जीअं देर तीअं ख़ैर, पर पलांग गायब जाए सभ खां पहिरीं सरदार शाह ज़मान ई शमीर खान खे विढ़ाए भांगो कंदासीं। पोइ कंदासीं उन्हनि ॿिन्ही खे मिटीअ मां हवाले। हमारो ई हिकिड़ो ख़तम। वो हिते रखींसि। समो, तूं ऐं बहादुर खान हीअ शमीर खान सां राब्ते में रहो। हाज़ुर रईस। ठीकु आहे बाबा साईं, अॼु मां ऐं शमू बनीअ तां चकर ॾेई ईंदासीं। हाशिम, आख़िर मां हुन शमीर जो कहिड़ो इलाज कयां? बाबल साईं घुराए ऐं छंड पटियोसि। छंड पटण सां हुनजो पीउ कोन सुधरियो, ही किथो सुधरंदो? बाबल साईं, पोइ आख़िर शमीर जो छा कंदो? दिल त चवे थी त ॻोठ नेकाली ॾियांसि, सिधो मां मंडे मोकिले छॾियांसि, पर वरी छा बाबल साईं? पर सोचां थो कहिड़ो बि आहे त मुंहिंजो पंहिंजो रत अटकी वियो आहे, मन सुधरी पए। बाबल साईं, इहो कॾहिं कोन सुधरंदो।
सॼी उम्र कोन सुधर त पोइ उनखे सज़ा ॾिबी, अहिड़ी सज़ा ॾिबी जो सॼी उम्र यादि रखंदो। बाबल साईं, मूं वरी हिकु ॿी ॻाल्हि बि ॿुधी त दरिया ख़ान वॾे हमले जी तयारी करे रहियो आहे। भली तयारी करे इहो दरिया ख़ान हाशिम शिकस्त हुनजो मुक़द्दर बणिजी चुकी आहे। बाबल साईं, तव्हां हुनखे हर दफ़े माफ़ करे छॾींदा हो, तॾहिं त उहो मथे ते चढ़ी वियो। हाशिम, हिन भेरे हुनखे माफ़ी न मिलंदी। शामीर समेत हिननि सभिनी खे सज़ा मिलंदी। त जीअं आस पास जो को डरू वॾेरो सरदार शाह ज़माने जे साम्हूं कंध खणी न बीहे। बाबल साईं, पोइ चाहे उहो छो न शमीर खान हुजे। हा, उहो भले छो न शमीर खान हुजे। साथियो अदा होदा छो तो छिरके छड़ी अदा जे करे एड़ो छिरक पियो त साला के प्यारा थी दासी छो तो होदा खेर दा ने टांगे ते चढ़ी फिलहाल त खेरा पर सच पुछना था सुभाण अल्लाह छा थी तो कोठे ते चढ़ी छा वरी छा थींदो सुभाणे पे सिजो बरंदो असा पारू तू सारू दी मानियो खाई कोठे पे पे फिरंदासी टांगे ते चढ़ी अदा गाल गुड़ मा गड़ो थी वया कोठे ते चढ़ी यो गड़ो के ते पंदो असा ते या गोठा वारन ते सभिन ते भला थियो छे यो गुड़ मा गड़ो किए थियो अदा नठा सरदार शाहजमा शहर यो उन सा गडो हाशिम दिलावर में हल्या गया अदा अदा इन में गड़े जी केड़ी गाल है अदा नठा अरे इस दरिया खान वाला असुल छेड़े जी तैयारी करे रहा ने असा ताई मुर्स मानू ए छेड़े के मुंह दीदासी राजवार जो छाती तो कोठे ते चढ़ी हा दाऊदा सदई राजवार के हाशिम पे चयो हाने हाशिम ना है तो यो कम असा कंदासी टांगे ते चढ़ी यार गाल बुध अदा नठा सच पुछी ने मां बीमार आया मुखे त पा पेट में वट मां हले तो ये अदा अदा जे तू लिकर जी जाए तो गोली तो मां तो गड हलंदस टांगे ते चढ़ी न न मां वडो दिलेर मानू आया पर पराए छड़न में छोपा कोठे ते चढ़ी हां पो हल त हलू आज जी शाम आलिया जे नाम तो आलिया का आसमान वाला याद आज जी रात ससई जे नाम नाराज चौदो थी रहे आज जी रात पल्ले जे दिन जे नाम अद्दे के जन्न कन अतोरी इश्क में अंतो खिली जो तो रहते सिंधी मानू केडो कमजोर फूजे पर ज़ाल खे पंहिंजो नंग समझंदो आहे हा त पोइ ससी बि मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे न बहादुर खान पलियो त तोखे जिए जिए करे संग ॾींदो पर इहो चारो कुराड़ो पीउ रहीस दरिया खान बि त संग वठण वञे न बाकी भलांद कंदासी शाहजमा के मारण मां असांखे पग कहिड़ी मिलंदी
यार शमू तू सच्चो आहे जत सच्चो थे न खड़े ते खीर ऐं जे जत सचो न थे त पोइ ओए जत जी मर्जी आ न न रह जत जेकॾहिं सचो न थिए त जत खे सट को ॾेई सची कराइजे। ज़बान संभाले ॻाल्हाए शमू न त अहिड़ो कुट कोरींदोसांइ बाबा खे जत थो चई वरी सटको बि थो ॾी न न बहादुर खान सट को त जत खे थो ॾियां बाक़ी रह सघे त सलाम थो कयां। यार शमू सुभाणे वरी शिकार ते वरी नए सिरे सां प्यार जी इब्तिदा कंदासीं वरी नए सिरे सां ससुई खे अगवा कंदासीं वरी वरंदो वाह वरी वसंदा विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा। वाह वाह ऐसा गांव हाणे सुम्हाईंदो मूंखे निंड थी अचे हलां हा तूं भले हल पर मां अञा पीअंदुसि जमाल तू किथे आहीं? हिकड़ी झलक ॾेखारे केॾां गुम थी वई? मां तोखे किथे ॻोल्हियां? धन दौलत जा चोर त लभी पवंदा आहिनि पर दिल जे चोरनि खे किथे ॻोल्हिजे?